हाकिम खान परेशान न छो हाकिम खान। बाबा हाकिम खान मुजीब के ॾिसो न 10 पूरा खून कयूं वेठो आ पर मुंह ते कॾहिं बि खौफ़ कान ॾिठोमांसि। कुझु न थींदो बाबा साईं, अबे ॾाॾे जी दुआ सां कुझु न थींदो। असली टायर कढी छॾींदासीं। कालू मूंखे न को खौफ़ आ न मां इन खून जे करे परेशान थियो आहियां। जेकॾहिं मूंखे फिक्र आहे न त सिर्फ़ ऐं सिर्फ़ अदा वॾे जो आहे। बाबा साईं रेस ओॾे वियल आहे, अलाह कंदो त वॾे साईं खे राज़ी करे ईंदो। कालू मुश्किल आहे, हाणे अदा वॾे खे मुश्किल आहे राज़ी करणु। बाबा साईं रेस दिलावर ख़ान त आहे मोहबती माण्हू, उहो त मोहबत में अची वेंदो पर इन सोढे सड़ियल जूं चुचियूं त छॾनिसि न। हो बा इन सोढे जे करे, इन ई सोढे जे करे जॾहिं खां इहो सोढो आयो असां ॿिनि भाउरनि जे विच में नफ़रतुनि जनम वरितो। हाकिम खान किथे ईअं त न थींदो, सोढो काथे तव्हांजे भाउ खे लिटाए न विझे। अदा वॾे खे मारण जे लाइ शींहं जो जिगर खपे, शींहं जो। इन्हनि गिदड़नि जी वस जी ॻाल्हि नाहे। बाबा साईं जेके न तव्हां ख़बरूं था कयो न, इन मां मूंखे ईअं थो लॻे त इहो सोढो सड़ियल जेको आहे न इहो लोंबड़ वारी चाल थो हले, लोंबड़ वारी चाल। ऐं बाबा साईं तव्हांखे त ख़बर आहे त यार लोंबड़ वारी चाल शींहं खे बि ॿोरी पवंदी आहे, ॿोरी। हो बा सोढे जो सिर सलामत सिर्फ़ अदा वॾे जे करे आहे ऐं हू पाण बि ॼाणे थो जेकर अदा वॾे खे कुझु थी वियो न त हू बि सलामत नथो रही सघे। उहो इहा ई ॻाल्हि कर न बाबा साईं, इन ई खोप मंझां हू तव्हांजे भाउ जे हथों तव्हांखे माराईंदो ऐं पोइ थी सघे थो त भोतार जो कमु वरी पाण तमामु कनि। कालू सोढे जा ख्वाब त माण्हू जे दिलि में ई दफ़न अथसि। मूंसां खां अचे त मां हुन सां मिली वठां, मिली करे असांखे इहो फ़ैसिलो करणो आहे त सोढे जो कमु असां कीअं तमामु कयूं। सिर्फ़ मूंखे सुकून जो साह खणणु ॾे, पोइ मां हिन सोढे खे ॾिसंदुसि कीअं थो कुझु पाड़ो ॾे। जेको कुझु सोचो हो उनजे उबतड़ थी वियो। अहिड़ी हालत में हाणे सोढो बि मूंसां निकाह कोन कंदो। जेकॾहिं सोढे जल्दी निकाह न कयो त मां सॼे ज़माने अॻियां बदनाम थी वेंदसि। बदनाम त थी चुकी आहियां। ॾींहं ब ॾींहं तरसी जीजा सां ॻाल्हाए थी ॾिसां, न त पोइ जेका असल हक़ीक़त आहे उहा ई वॾे रेस खे ॿुधाइणी पवंदी। न न, हाणे जेकॾहिं मां पंहिंजी ज़बान तां फिरंदसि त सभई मूंखे कूड़ो सम्झंदा ऐं मूं ते कूड़ो इल्ज़ाम हणी धीरां जे मौत जो मूंखे ई ज़िम्मेवार सम्झंदा। ऐं पोइ वॾो साईं मूंखे कॾहिं बि माफ़ न कंदो। या अल्लाह, हाणे कयां त छा कयां? जेकॾहिं सोढे बि शादी करण खां इनकार कयो त पोइ छा कंदसि? मां तमामु ग़लति कयो, हाकिम मथां इल्ज़ाम हणी मूं तमामु ग़लति कयो। जेका हक़ीक़त हुई उहा ई वॾे साईं अॻियां बयानु कयां। हाणे छा कयां? कंहिंखे दान ॾियां, कंहिंखे ॿुधायां? चाचे खे? न, चाचे खे ख़बर पवंदी त हू बदनामी खां बचण लाइ पंहिंजो पाण खे मारे विझंदो। इन करे हाणे मूंखे सब्र ई करणो पवंदो। सभु कुझु क़िस्मत मथां छॾणो पवंदो। जॾहिं ग़लती कई आहे त उनजी सज़ा बि भोगणी पवंदी। हा, हाणे इहा मुंहिंजी सज़ा आहे, इहा ई मुंहिंजी सज़ा आहे। अदी नज़ीरा जी ज़िंदगी एतिरी ही हुई, हाणे वधीक ॻोड़ा हरण सां कुझु बि न वरंदो। अदा जे तूं मुंहिंजो भाउ आहे न,
त नज़ीरा जे पलांद में हाकिम खान जी मुंडी कटे मुंहिंजे पेरनि अॻियां रखिजांइ। अदी अॼु जेका मां दिलावर जे अखियुनि में इंतकाम जी बाहि ॾिसी आहियां न, हाकिम खे कोई बचाए नथो सघे, कोई बि न। सिर्फ़ सुभाणे जो ॾींहुं हाकिम खान जी ज़िंदगीअ जो बचियो आहे। दिलावर खान जीअं ई महिमाननि खां फारिग थींदो, हुनजो इहो ई कमु आहे त हाकिम खान जी ज़िंदगीअ खे ज़हर बणाए छॾींदो। कोशिश कजांइ त किथे दिलावर खान थधो न पइजी वञे। अदी तूं छा थी सम्झे त मां ईअं थियणु ॾींदुसि? हर वक़्तु दिलावर खान जे अॻियां भंग में रंग मिलाईंदो रहंदुसि, ऐं इहो रंग हाणे लाल रत वांगुरु हूंदो, जंहिंखे ॾिसी दिलावर खान कॾहिं बि थधो न थींदो, कॾहिं बि थधो न थींदो। इहो सोढे खाने जो वाइदो आहे तो सादी, सोढे खाने जो। अम्मा दे ख़बर खैर त आहे? ईअं परेशान थी वई आई? खैर आहे मड़ी खैर आहे, मां छो परेशान थींदसि? अम्मा तू त हवेली पई वञे न जीजा वारनि खां हाल हवाल पुछण, पोइ जल्दी मोटी आई है? हाओ अम्मा मोटी इन्हे करे आयसि जो इहो मोह पठाण अॻुवतियूं बीठो। पठाण? पर तुंहिंजो अघु छो वतई अम्मा? खैरां जे सिर ॾे खैर हुजे। अमड़ कपिड़ा मां वता उधर ते नालो लिखाए आई आहे हुन मुईअ जन्नत जो। अम्मा पोइ पाणी जन्नत खां उगाड़ी कंदो। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। अमड़ जन्नत बि घणी धोतल पोतल आहे। मुए घणा वस कियसि पर हिकिड़ो रुपयो बि कोन ॾिनईसि। अम्मा जॾहिं नालो जन्नत जो लिखियलु आहे पोइ तूं छो थी परेशान थी? अम्मा मुए मूंखे सुञाणे वतो, इन करे तकड़ी तकड़ी निकिरी आयसि। जेकॾहिं न को घर ॾिसी वठे त पोइ रोज़ रोज़ दर ते बीठो हुजे, इन करे असली तकड़ी तकड़ी आई आहियां कॾा। चङो कई अम्मा। जेकॾहिं मां नांग पालिया हा त उहो बि मूंखे एतिरो न लॻे हा जेतिरो हाकिम खान ॾंगियो आहे मूंखे। हाकिम खान सां पुॼण जे लाइक़ु मां आहियां, पर तव्हांजी नक में लोड़ी हुई तॾहिं ख़ामोश रहियुसि, न त भंग में रंग मिलाइण मूंखे खूब ईंदो आहे, खूब। रैस मुंहिंजो सिर बि तव्हां लाइ हाज़िर आहे, हुकुम कयो त छा करणो आहे? घणो ई ख़ामोश रहियुसि, घणो ई ख़ामोश रहियुसि। पंहिंजे मन खे मोहबत जे साज़न सां रिझाईंदो आयुसि, पर हाकिम खान त मुंहिंजी महफ़िल खे मक़तलगाह बणाए छॾियो, मक़तलगाह। हाणे रत जी रांदि शुरू थींदी, हाणे शुरू थींदी रत जी रांदि, जेका जेका हाकिम खान जे खून सां ई वञी माठाण थींदी, खून सां। ॻाल्हि वाकई वधी वई आहे बाबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। इन वाक़े जो ॿुधी मूंखे तमामु घणो ॾुख थियो आहे दिलावर खान, तमामु घणो ॾुख थियो आहे। रुस्तम खान, कुझु हादसा त घरनि जा जीअ छोरे विछंदा आहिनि, पर चवंदा आहिनि हंधु उहो सड़े जिते बाहि भरे। हिन हादसे त असांजो जीउ ई छोरे विधो आहे। ॼाणूं था दिलावर खान, ॼाणूं था असुल दर्द उन मथां गुज़रंदो आहे जंहिंजो दर्द सां वास्तो हूंदो आहे। दिलावर खान
जेकॾहिं असांजे लाइ को बि हुकुम हुजे असां हर वक़्तु हाज़िर आहियूं। अहिड़े वक़्त में असां कंध न कटाईंदासीं, हरगिज़ कंध न कटाईंदासीं। हाणे तव्हां सिर्फ़ हिकिड़ी भलाई मुंहिंजे मथां कजो त हाकिम ख़ान ज़िंदगीअ जे कंहिं बि मोड़ में तव्हां वटि अचे या तव्हांखे को न्यापो मोकिले त हुनजी का बि भलाई ऐं मदद न कजो। दिलावर ख़ान, असां एतिरा कम ज़रफ़ न आहियूं जो ॿिनि भाइरनि जे विच में वधंदड़ इख़्तिलाफ़नि खे हवा ॾियूं। असांजे तरफ़ां हाकिम ख़ान खे का बि मदद न मिलंदी, इहा तव्हां ख़ातिरी रखो। मूंखे बि तव्हां मां इहा ई उमेद हुई। असांजे तरफ़ां तव्हां बिल्कुलु मुतमिन रहो। असां तव्हांजे एतमाद खे कॾहिं बि धोखो न ॾींदासीं। मुमताज़ बाबा, रुस्तम ख़ान आयो आहे। उथ वञी को मानी टिके जो बंदोबस्त कर बाबा। न न बाबा, तकलीफ़ न, आप तकलीफ़ न कयो। न बाबा, ईअं कीअं थींदो? असांजे तॾहिं ते ईंदे ऐं बिना खाइण पीअण जे ईअं ई वेंदे न। रुस्तम ख़ान, उथ बाबा, शाबाश। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, ॾिसी वतो मोए। ओ यो माया हे खारे कुम वारो जन्नत निकिरण जी कर खैरा, न त इहो मोह सॼे ॻोठ जा माण्हू खिलाईंदो। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, हाणे तकड़ो निकिरां। ओ माई जन्नत, ओ माई जन्नत। अदी अदी वो पठान तो के सॾींदो थो अची पियो। अरे बाहि लॻाई मुआ ॿोड़ो आ छा? पहिरियों ॿुध त सही त हो चवे छा थो। ओ माई जन्नत, ओ माई जन्नत। ॿुधी वठी वञेसि जन्नत जे दर ते वञो। इन माईअ ते त मुंहिंजो बि पलांद रहियल। अच लाला अच। ओ यारा इहो माई कॾे वई? लाला इहा माई त पंहिंजे घर वई। छो, कोई कम अथसि छा? ओ यारा कपड़ा ओधर ते वतो ई, पैसा ॾियण जो नालो नथी वठे, लेकिन मां बि छॾण वारो न आहियां। अच त मां तोखे हुन माईअ जो हली घर ॾेखारे। पर माई हिते एॾे वई आहे। घर हेॾां अथसि, हेॾां वई एॾे, वरी घर हेॾे अथसि। हले त ठीकु आहे, न त वञी धूड़ पाए। ओ यारा कावड़ न कर, मूंखे हले उनजो घर ॾेखार। हल त मां तोखे घर ॾेखारे। हल अच हेरा। लाला ही घर माई जन्नत जो आहे। हिन घर में जेको माई रहे थी वो वॾो मुसीबत आहे यार। तो कपड़ा कंहिंखे ॾिना? मूं कपड़ा जन्नत के ॾिना, जन्नत के। पोइ जन्नत जो घर त ही आहे। ही न, वो जेको बजी वई उहा जन्नत न हुई, उहा माई खेरा हुई। खेरा चा त वो खेरा आहे, मूं वटि लिखियल जन्नत आहे। ही ॿी माई जो घर आहे। ॿिए जो नाहे ॿिए जो। इहा ई माई रहे थी जन्नत। इहा मुआ ही केड़ी बीठो तो पटियूं पढ़ाईस? लाला इहा थई माई जन्नत। मुंहिंजा बि पैसा खाई वेठी आहे। वो माई मूंखे हाणे पंहिंजो इज़त सां पैसा ॾे। तहां ॿई इहे कोन मुड़दो जेस ताईं तहां ॿिन्ही जे मथे में धूड़ न विझंदस। धूड़ अलाए कीअं थी विझी? धूड़ की विझंदी सां? बी त ॿुधायां थी। बी भज लाला भज। हले मुआ हले, पैसा तो वेचारो मूंखां वठे। जॾहिं मूं कपड़ा वरता ई न आहिनि त पैसा वरी छा जा ॾींदीसांस? जिन्हनि खां पैसा वरता अथमि उन्हनि खे ई कोन थी ॾियां, बाक़ी हिन वेचारे खे घणे ॾींदुसि? मूंखां हितां नोट मेड़े वेंदो, वरी पंहिंजे मुल्क वेंदो कम। सम्झ साला जवान जा पुट। खैर लॻो पिया रुस्तम ख़ान, तव्हां ॿुधायो? खैर लॻो पिया मजो। खैर ॿियो हाल अहवाल, काॾे निकिरी पिया आहियो? मजो वञूं था रेस दिलावर ख़ान जे ॻोठ।
छो ओडा खेर में था वञो? हाकिम खान खून करे विधो आहे। सुठो तो रुस्तम खान, सुठो थियो। दिलावर खान जी सालीअ खे मारे विधो थियो। सदाई तो बेगुनाहन के पियो मारिंदो आ। हिन चकर इहो खून ॾाढो महांगो पवंदुसि मजू। कुछ भी कोन थींदो पीरल, कुछ भी कोन थींदो। घर जी गाल घर में ही रहिजी वेंदी, सम्झाई? न मजू ॿुधण में आयो आहे त दिलावर खान हाकिम खान मथां हद खां वधीक गरम आहे ऐं हाकिम खान उतां भॼी निकितो आहे। न रुस्तम खान न, ये ॿई भाइर पाण में ॿधल आहिनि, ॿधल। दिलावर खान पंहिंजे साले खे ख़ुशि करण जे लाइ कुझु न कुझु ज़रूर गर्मी ॾेखारींदो, सम्झाई? ईअं बि थी सघे थो। ख़ैर तूं ॿुधाए काॾे निकितो आहीं? बाबा खे पुलिस पकड़े वई आहे। जांच लाइ वञा थो, ॾिसां त बाबा खे छॾियो अथऊं या न। पहुच वे, असां सां वेह थो तोखे देखूं हलो। न रुस्तम खान न, तव्हांखे मां तकलीफ़ कोन ॾींदुसि। वज़न मोटरसाइकिल हूंदो, असांखे कहिड़ी तकलीफ़ थींदी? पीरल मूंखे बि एतिरी जल्दी नाहे ॻोठ वञण जे लाइ, ॾींहुं तारे पोइ ईंदुसि। अरे बाबा जेकॾहिं नथो हली त तुंहिंजी मर्ज़ी। चङो असां इजाज़त। भला ॾियो हाल अहवाल। खेरल जो कॾहिं नज़र कोन थो अचे, काॾे विया? यार खैरल खे पुलिस पकड़े वई आहे। छा पुलिस पकड़े वई अथसि? जी हा। तव्हां ॿिन्हिनि जे हूंदे खेरल खे पुलिस पकड़े वई? हेप अथव हेप। मजूअ सां कुल ताक़त न आहियूं, असीं बि इंसान आहियूं ऐं कॾहिं कॾहिं इंसान कंहिं निकमे हथां में मात खाई वेंदो आहे। पर छा कयूं, खैरल जी गिरफ़्तारी जो दुख असांखे ॾाढो आहे। भला ॾियो हाल अहवाल। को छॾाइण जे लाइ कोशिशि कई अथव या पियो सड़ंदो? सूबेदार सिकंदर चमचो आहे मूसा खान जो, एतिरी आसानी सां हू हथ कोन खणंदो। इन जी माना त रुस्तम खान खेरल खे तव्हां जेल में सवण ॾींदव? मजू सोचूं था त खैरल जी जीअं ई कोर्ट में हाज़िरी लॻे खेसि कोर्ट मां ई भॼाए अचूं। पोइ रुस्तम खान जॾहिं बि इहो दम मस्त कलंदर चओ न त मूंखे ज़रूर यादि कजो, ही मजू तव्हां वटि पहुची वेंदो। इहो धमाको जल्द ॿुधंदे मजू, जल्द। ठीकु आहे, ॾिसां थो। मूंखे हिन ॾींहं जो इंतज़ारु रहंदो। पोइ तयारी करे छॾ मजू, तूं बि तयारी करे छॾ। इहो दमादम मस्त कलंदर जो नारो जल्द हलण वारा आहियूं।